जी तव्हां हिन वक़्तु ॿुधाईंदो हलां त असां जिमखाने में जेको वॾो ऑर्गेनाइज़ प्रोग्राम थियो उन सां गॾु हीअ दोस्त सां गॾु आहिनि आगा इमरान एडवोकेट। अचो त उन खां पुछूं त अॼु जेको हीउ प्रोग्राम थियो उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त मां परवाज़ न्यूज़ जो थोराइतो आहियां जंहिं असांजे हिन प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। मुंहिंजा भाइरो, असांजो अॼु प्रोग्राम हो जंहिंमें असां सिलेक्ट कयो असांजो प्रेसिडेंट। हाणे जेकी कमिंग इलेक्शन थिए थी उन में असां प्रेसिडेंट आहे एजाज़ चांडियो साहब ऐं जनरल सेक्रेटरी असांजो भाउ इल्ताफ़ मरी साहब आहे। ऐं असांखे उमेदु आहे इंशाअल्लाह ताला असांजो प्रेसिडेंट आहे उहो 24/7 वर्क कंदो आहे वकीलनि जे लाइ। ऐं इंशाअल्लाह ताला इल्ताफ़ मरी साहब बि वर्क कंदो वकीलनि लाइ, करे बि थो, मेहनत करे थो। इंशाअल्लाह ताला असां जदोजहद करे कमिंग इलेक्शन में इंशाअल्लाह ताला असांजो ग्रुप इंशाअल्लाह खटंदो। तव्हां कीअं था सम्झो त हिन वक़्तु जेके जेके प्रोग्राम आहिनि वेलफेयर आहे वकीलनि जी, जंहिंमें बैंकिंग कोर्ट आहे, एंटी करप्शन कोर्ट आहे या कुझु ॿिया कम थिया आहिनि, ऐं उन खां बाद वकीलनि जो इहो बि चवणु आहे त असांखे अञा ताईं बि हेल्थ कार्ड न मिली सघियो आहे, छो जो असांखे बेसिक नीड हेल्थ कार्ड जी आहे, छो जो हर माण्हू हिन वक़्तु बीमारी में मुब्तला आहे। उन जे बारे में बि साईं जन बि सुवाल कयो त इहो सिंध बार काउंसिल खे असां लिखंदासीं। इन बारे में तव्हां असांजे व्यूअर्स खे छा ॿुधाईंदो? सर, असांजे प्रेसिडेंट एजाज़ चांडियो साहब ॾाढी महिनत कई। बैंकिंग कोर्ट, एंटी करप्शन कोर्ट ऐं असां वटि लाइब्रेरी, लेबोरेटरी बिल्कुलु साईं बिल्कुलु कमु कई आहे ऐं उनखे एड कयो आहे, असांजी बार खे वधाए वियो आहे। बाक़ी रहियो कार्ड जे लाइ बार काउंसिल खे असां रिक्वेस्ट कई आहे असांजे प्रेसिडेंट साहब, इंशाअल्लाह ताला वेलफेयर कार्ड असांजे लाइ अची वेंदा।